हिते अमांखे ॿुधायूं त मेहर जे इंडस हाईवे ते लाड़काणे वेंदड़ वैन कल्टी थी पई। औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी थियलनि खे तिबी इमदाद लाइ इस्पताल नियो वियो आहे। 5 ॼणनि जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाई पई वञे, जिन खे लाड़काणे मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर कयूं पिया। मेहर जे इंडस हाईवे ते लाड़काणे वेंदड़ वेन कल्टी थी आहे। औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी थियलनि खे तिबी इमदाद लाइ इस्पताल नियो वियो, जॾहिं त 5 ॼणनि जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाई पई वञे, जिन खे लाड़काणे मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे मेहर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंजूर महेसर। जी मंजूर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त मेहर भरिसां इंडस हाईवे ते सेवण खां लाड़काणो वेंदड़ तेज़ रफ़्तार वैगन शींहं जो दड़ो स्टाफ भरिसां मोटरसाइकिल खे बचाईंदे गलती थी पई आहे, जंहिंजे नतीजे में वैगन में सवार 3 औरतुनि 6 ॿारनि समेत 20 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी विया आहिनि। ज़ख़्मियुनि खे रस्ते सां ईंदड़ वेंदड़ माण्हू खणी तालका अस्पताल मेहर पहुचायो। ज़ख़्मियुनि मां तिबी इमदाद ॾियण बाद 5 ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत जहिड़ो सबबु लाड़काणे मुंतक़िल कयो आहे। मेहर पहुतल ज़ख़्मियुनि में गुलाम हुसैन चांडियो, मोहम्मद चांडियो, अब्दुल लतीफ़ कंबराणी, मुस्मात हलीमा, गुलाम हुसैन, मोहम्मद सालिह लाशारी, साहिब तेब समेत ॿिया शामिल आहिनि। इतलाह ते मेहर अस्पताल में इमरजेंसी लागू कई, जॾहिं त ज़ख़्मियुनि ॿुधाए त साम्हूं ईंदड़ मोटरसाइकिल खे बचाईंदे वैगन गलती थी पई आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मंज़ूर अपडेट करण जे लाइ।